अस्सलामुअलैकुम सजी संगत के दिल जी गहराइन सां मुझे मुझे यार वहीद जे तरफा ईद जूं लख लख मुबारकूं। हर साल जियां इन साल भी असांजे शहर दादू में ईद ॾींहुं सैयद नूर मोहम्मद शाह बुखारी जो मेलो लगंदो आहे। तो तव्हां दोस्तनि खे अॼु हज़रत नूर मोहम्मद शाह बुखारी जो मेलो ॾसंदासीं ऐं असांजे शहर में ईद जूं जेके रौनकूं थींदियूं आहिनि उहे बि इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। व्लॉग मुकमल ॾिसियो, चैनल खे सब्सक्राइब करे छॾो। इंशाअल्लाह ये व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। दोस्तों हेॾो आहे सैयद नूर मोहम्मद शाह बुखारी जो मक़बरो। हींअर सभ खां पहिरें हलूं था साईं अंदरों रोज़े ज़ियारत करे, उन खां पोइ हलूं था मेले साइड ऐं मेले जेका बि ख़ूबसूरती जेका बि रौनकूं थियूं इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि सां शेयर कंदासीं। उन खां पोइ हलंदासीं दादू जो मुख़्तलिफ़ जेके ख़ूबसूरत साइड आहिनि उन्हनि जे साइड हलंदासीं। ईद जूं जेके बि रौनकूं थींदियूं इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि सां शेयर कंदासीं। तो दोस्तों ही आ नूर मोहम्मद शाह बुखारी जो मेलो। ये मेलो एडो वडो या ख़ास मेलो ना है लगंदो, सिर्फ ॿारनि जे लाइ इन में नंढा जेके चीकला हूंदा आहिनि या झूला हूंदा आहिनि ऐं कुझु मिठाई दुकान में लॻल आहिनि। तो ही मेलो एडो ख़ासि वॾो ना आहे या हिन मेले में अहिड़ा रौनक ना आहिनि। ऐं हींअर ही मेलो तव्हां दोस्तनि खे ॾस हींअर हलूं था असांजे दादू जो मशहूरु पार्क आहे शाहजहान पार्क, उन साइड हलंदासीं। उते ॾिसंदासीं छा ख़ूबसूरती थिए ऐं उन खां मुख़्तलिफ़ जेको पंहिंजो शहर जी ख़ूबसूरती थी उहो बि इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। तो दोस्तों ये दो दादू जो शाहजहान पार्क ऐं माशाल्लाह इन वक्त इन पार्क में तव्हां रौनक ॾिसी था सघो। हज़ारनि जे तइदाद में इन वक्त माण्हू हिन पार्क में आहिनि। तमामु ज़बरदस्त रौनकूं हिन शाहजहान पार्क में। ऐं दादू जो मोस्ट फेमस पार्क शाहजहान पार्क आहे, छोकी दादू शहर में अहिड़ो तफ़रील लाइ ॿियो कुझु आहे कोन। दादू में मेन हिकु ई पार्क आहे शाहजहान पार्क। तो ईदनि जे ॾींहुं या अहिड़नि ख़ुशियुनि वारे ॾींहं ते अक्सर माण्हू जेके आहिनि तो शाहजहान पार्क जे साइड रुख कंदा आहिनि। ऐं हिन में हिन वक़्तु रश बि तमामु घणी अथसि, लेडीज़ बि तमामु घणी आयल आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हमेशह मुंहिंजो हिकु रूल हूंदो आहे जिते लेडीज़ घणी हूंदी आहे त उते मां ख़ासि करे जेको वीडियो आहे उहो रिकॉर्डिंग करे न आहियां सघंदो। एतिराम करिणो आहे मतां को दोस्त या केरु नाराज़ थिए। तो ही शाहजहान पार्क जी जेका बि ख़ूबसूरती थिए थी उहो बि तव्हां दोस्तनि खे ॾिसंदा। पोइ हुन खां पोइ साईं खे चवां दादू ॿियो हिकिड़ो पार्क आहे उन साइड हलंदासीं, उते बि ॾिसंदासीं छा सीन था ठहनि पोइ बि इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾिसंदासीं।
तो दोस्तों हींअर शाहजहान पार्क की ख़ूबसूरती उन रौनक तव्हां दोस्तनि खे ॾसियोसीं ऐं हींअर हलूं था शहर जे साइड। उते हिकु ॿियो पार्क आहे, उते ॾिसंदासीं उन पार्क की बि ख़ूबसूरती ऐं रौनक इंशाल्लाह तव्हां दोस्तनि खे ॾिसंदासीं। हिते मुंहिंजो तमामु हिकिड़ो प्यारो दोस्त रशीद अली गाॾी हुन सां इस किनारे होटल ते मुलाक़ात थी ऐं हींअर हिते राति थी वई आहे। हिन ब्लॉग हिते एंड था कयूं। उमेदु कंदासीं ब्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो।